अपोजिशन इत्तेहाद पीडीएम इस्तीफ़ाउनि ऐं बेतमादी रिथ बाबति फ़ैसिलो करण में नाकाम थियण बाद हुकूमत ख़िलाफ़ 26 मार्च ते इस्लामाबाद ॾांहुं सॼे मुल्क मां लॉन्ग मार्च जो ऐलान कयो। पीडीएम जे सरबराही इजलास में सेनेट इलेक्शन गॾिजी विढ़ण ते इतफ़ाक़ कयो वियो। पीडीएम सरबराह मौलाना फज़लुर रहमान चयो त इस्तीफ़ाउनि बाबति फ़ैसिलो सेनेट इलेक्शन खां पोइ कंदासीं। सेनेट चूंडुनि बाबति हुकूमती तरमीम रद्द ऐं ब्रॉडशीट वारी जांच कमीशन खे रद्द कयूं था। इस्लामाबाद की तरफ लॉन्ग मार्च का फैसला कर लिया है। 26 मार्च को पूरे मुल्क से लॉन्ग मार्च के काफिले इस्लामाबाद की तरफ रवाना होंगे। कौमी असम्बली में सेनेट चूंड खुलियल वोट ज़रिए कराइण वारे तरमीमी बिल ते हंगामो रहियो। हुकूमती ऐं अपोजिशन मेंबर्स हथे पइजी विया। ऐवान मच्छी मार्केट बणियल रहियो। सेनेट चूंडूं खुलियल वोट ज़रिए कराइण में नाकामी खां पोइ हुकूमत सुप्रीम कोर्ट जे फ़ैसिले सां मशरूत सदाती तरमीमी ऑर्डिनेंस जारी करे छॾियो, जंहिं तहत सेनेट चूंडूं ओपन बैलेट ज़रिए करायूं वेंदियूं। सियासी पार्टीज़ जे सरबराहनि खे कास्ट थियल वोट्स ॾिसण जी इजाज़त पिणु ॾिनी वई। मलीर में हद दख़िलनि ख़िलाफ़ ऑपरेशन दौरान अपोजिशन अॻवान हलीम आदिल शेख जे सौट जो फार्म हाउस ढाहिण तां छिक ताण वधी वई। मछलनि माण्हुनि एंटी इंक्रोचमेंट फोर्स ते पथराव कयो। धरणो हणी सुपर हाईवे पिणु ब्लॉक कयो वियो। पीटीआई अॻवान हलीम आदिल शेख ख़िलाफ़ केस दाख़िल कंदे वधीक 70 माण्हू बि नामज़द कया विया। हलीम आदिल शेख केस खे कूड़ो करार ॾींदे चयो त मलीर में अदालती हुकुम जी भंजकड़ी कंदे ऑपरेशन कयो वियो। हुकूमती वज़ीरनि जो चवणु हो त ऑपरेशन कानून तहत कयो वियो। ट्रांसपेरेंसी इंटरनेशनल पारां करप्शन बाबति जारी कयल रिपोर्ट बहस जो मौज़ू बणियल रही, जंहिं मूजिबि पाकिस्तान में करप्शन घटिजण बदिरां वधी वई ऐं मुल्क दुनिया जे 180 मुल्कनि में 120 दर्जे मां 124 दर्जे ते अची वियो। रिपोर्ट ते हुकूमत मुंझारनि जो शिकार रही ऐं हुकूमती वज़ीर इहे अंग अखर गुज़िरियल हुकूमतुनि जे दौर जा ॼाणाईंदा रहिया। अपोजिशन पारां मुल्क में करप्शन घटाइण जे हुकूमती दावाउनि बावजूदि करप्शन वधण ते सख़्त तनक़ीद कई वई। डेनियल पर्ल क़त्ल केस में सुप्रीम कोर्ट पारां जवाबदार उमर शेख खे डेथ सेल मां कढण जो हुकुम ॾिनो वियो। अमेरिकी सहाफ़ी डेनियल पर्ल जे क़त्ल केस जे हवाले सां अहम अॻभराई उन वक़्तु साम्हूं आई जॾहिं सुप्रीम कोर्ट केस जे फ़ैसिले बाबति सिंध हुकूमत जी अपील रद्द कंदे जवाबदार उमर शेख खे आज़ादु करण जो हुकुम ॾिनो। अदालत जे फ़ैसिले ते सिंध हुकूमत पारां उमर शेख खे डेथ सेल मां कढी आम बैरक में आंदो वियो, जितां खेसि सेंट्रल जेल जे रेस्ट हाउस मुंतक़िल कयो वियो। अमेरिका अदालती फ़ैसिले ते शदीद तहफ़ुज़ात जो इज़हार कयो। लाहौर जे गुलशन पार्क में अलामा इक़बाल जो मुजस्समो लॻायो वियो, जंहिंखां पोइ सोशल मीडिया ते पंजाब हुकूमत मथां तनक़ीद शुरू थी वई। सार्फ़िन चयो त हीउ मुजस्समो ॾिसी अलामा इक़बाल जो बि रूह तड़पियो हूंदो। सोशल मीडिया ते छिती तनक़ीद बाद इंतिज़ामिया हरकत में अची वई। पंजाब जे वॾे वज़ीर मुजस्समो हटाइण जो हुकुम ॾिनो, जंहिंखां पोइ मुजस्समो हटायो वियो। ॿिनि अमलदारनि खे पिणु बरतरफ़ कयो वियो। ॿुधायो वियो त माण्हुनि पाण अलामा इक़बाल जो मुजस्समो तयारु करे पार्क में रखियो हो। कोरोना जी ॿी लहर बाद सिंध में बंदि कयल दरगाहूं अटिकल 2.5 महीननि खां पोइ ॿीहर खुली वयूं। सिंध हुकूमत जे फ़ैसिले तहत औकाफ़ खाते पारां जारी कयल नोटिफिकेशन बाद दरगाह शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, दरगाह लाल शहबाज़ कलंदर, दरगाह सचल सरमद समेत सूबे जूं समूरियूं दरगाहूं खोले ज़ाइरीन खे SOPs तहत हाज़िरीअ जी इजाज़त ॾिनी वई। अहिड़े फ़ैसिले बाद पांधियड़नि ऐं अक़ीदतमंदनि जे चहिरनि ते मुरकूं फैलिजी वयूं। ख़ुशीअ में मिठाइयूं विरहाए शुक्राने जूं दुआऊं घुरियूं वयूं। सिंध समेत पूरे मुल्क में चीन खां आयल कोरोना वैक्सीनेशन लॻाइण शुरू थी वई आहे। पहिरें मरहले में फ्रंट लाइन वर्कर्स तौरु कोरोना सां वेढ़ कंदड़ डॉक्टर्स ऐं तिबी अमले खे वैक्सीन लॻाइण वारो मरहलो शुरू कयो वियो। वज़ीर आज़म इमरान ख़ान कोरोना वैक्सीनेशन जो इफ़्तिताह कयो। सिंध में वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह वैक्सीनेशन जो इफ़्तिताह कयो। सिंध जे सिहत खाते मूजिबि 84,000 वैक्सीन डोज़ कराची पहुची विया आहिनि। मुख़्तलिफ़ शहरनि में सेंटर्स पिणु क़ाइमु कया विया। माज़ीअ जी मशहूरु अदाकारा नीलो लाॾाणो करे वई। माज़ीअ जी सुपर हिट हीरोइन नीलो लाॾाणो करे वई। अदाकार शान शाहिद जी अमर नीलो 1956 में फिल्म भवानी जंक्शन खां कैरियर शुरू कयो। ज़रका, दो रास्ते, घूंघट समेत केतिरनि शाहकार फिल्म में पिणु कमु कयो। खेसि ज़रका फिल्म ते निगार अवार्ड पिणु ॾिनो वियो। नीलो मशहूरु हिदायतकार रियाज़ शाहिद सां शादी कई। नीलो 75 वरहनि जी ॼमाल में लाॾाणो कयो। वज़ीर आज़म इमरान ख़ान समेत मुल्क जे शोबिस सां वाॻियल शख़्सियतुनि संदसि लाॾाणे ते ॾुख जो इज़हार कयो। पीर जो ॻोठ में नंढड़ो घोट अयाज़ फुल पोटो फौत थियण वारे मामले में DIG सखर फिदा हुसैन मस्तोई पीर जो ॻोठ थाणे जे जांच ऑफिसर ग़ुलाम शबीर लाड़िक
वॾे मुंशी तनवीर महेसर नुसरत मेतलो खे रिवर्ट ऐं सस्पेंड करण सां गॾु नंढे मुंशी राहिब अली धारे जो गुलाम कादिर महेसर ऐं अनवर नारेजो खे मुअतल करे छॾियो। DIG सखर 2 ॾींहं अॻु घोट अयाज़ फुलपोटो जे वारसनि वटि ॻोठ बागू फुलपोटो पहुची वारसनि जा बयान कलमबंद करण खां पोइ पीर जो ॻोठ थाणे ते अची अहलकारनि खां पिणु क़ुर पाक ते बयान वरिता हुआ।